भारत कश्मीर में ज़ुल्म पयो करे हथे खाली कश्मीरन मथां गोलियूं हलायूं पयूं वञनि। भारतीय ज़ुल्मन में हज़ारे कश्मीरी शहीद थी चुका आहिनि। कश्मीर मसइले जे हल ताईं ख़िते में अमन न थी सघंदो। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो OIC इजलास खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान कश्मीरन जी हर सतह ते हिमायत जारी रखंदो। कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मूजिबि हल थियणु घुरिजे। OIC मुसलमान मुल्कनि खे पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ किरदार अदा करे। इस्लामाबाद जी अदालत तोशाखाना केस में इमरान खान जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स मुअतल करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। PTI सरबराह खे गिरफ़्तार करे 18 मार्च ते अदालत में पेश करण वारो हुकुम बरक़रार। एडिशनल सेशन जज ज़फ़र इक़बाल महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त अदालत सम्झे थी त ॼाणी वाणी कानून जी भञकड़ी कई पई वञे। कानून ताक़तवर ऐं कमज़ोर सभिनी लाइ बराबरि आहे। रुगो हल्फ़ी बयान ते वारंट रद्द नथा थी सघनि। इमरान खान जो अदालत आॾो सरेंडर करण लाज़मी आहे। एक लीडर इस बात पे तुला हुआ है कि मेरे मुंह में ख्वाब कि मैंने पाकिस्तान को तबाह कर देना है, तो जनाब चेयरमैन इसकी इजाजत नहीं दी जा सकती। बड़े ताने सुनने को मिलते हैं कि देखिए जी अपना कोर्टों को डिफाई किया जा रहा है, वारंट ऑफ अरेस्ट हैं, क्यों नहीं गिरफ्तार किया जाता। यकीनन एक मसलियत के तहत कि कहीं खुदा न खास्ता यहाँ पर मामला बिगड़ न जाएं, तो एहतियात का पहलू उसको नहीं छोड़ा जा रहा। ये वो इंतहाई अहम तरीन जनाबे चेयरमैन मामलात हैं जिनके ऊपर पूरी पॉलिटिकल लीडरशिप को अपने सियासी इख्तिलाफात एक तरफ करके बैठना होगा, सर जोड़ के, और फैसले करने होंगे और फिर मिलकर उसके ऊपर हमें अमल पैरा होना होगा। अदालत उज़्मा की, अदालत आलिया की, लोअर कोर्ट्स की कानून की धज्जियां बिखेरी जा रही हैं। जो इदारे हैं उनकी इतनी बेतौकीरी की जा रही है कि इसका हद हिसाब नहीं। गिराओ जलाओ की तहरीक को आग लगाने के लिए पूरी उसको हवा दी जा रही है। एक लीडर मुल्क में बाहि लगाइण चाहे तो कंहिंखे बि हालतूं ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। रतो छाण खां बचण लाइ हुकूमत सबर जो मुज़ाहिरो करे रही आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो सेनेट जे गोल्डन जुबली जे मौक़े ते इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त अदालती हुकमनि जा बखिया उडेड़िया पिया वञनि। मुल्क खे सियासी अदम इस्तेकाम तरफ़ धिकण लाइ वॻोड़नि जी सियासत खे हथी वठराई पई वञे। वज़ीर आज़म मुल्की सूरतहाल ते समूरनि सियासतदाननि खे हिकु भेरो ॿीहर गॾु वेहण जी बि दावत ॾेई छॾी। मुंहिंजी गिरफ़्तारी अदालत में पेश करण लाइ न पर मूंखे मारण लाइ आहे। पक आहे त गिरफ़्तारी खां पोइ तशदुद जो निशानो बणायो वेंदो। जॾहिं चई छॾियो आहे त 18 मार्च ते अदालत में पेश थींदुसि त पोइ ही ड्रामो छाजे लाइ। PTI सरबराह इमरान खान जूं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं ऐं कारकुननि खे ख़िताब। इमरान खान चयो त चूंडूं 90 ॾींहनि खां अॻिते वयूं त आईनी तहरीक हलाई वेंदी। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल न करण टेक ओवर खे दावत ॾियण आहे। मुल्क ऐं जमहूरियत ख़ातिर सभिनी सां ॻाल्हियुनि लाइ तयार आहियां। लाहौर हाई कोर्ट ज़मान पार्क में ऑपरेशन रोकण वारे हुकुम में सुभाणे ताईं वाध कंदे PTI खे आचर ते मीनार पाकिस्तान वटि जलसो करण खां रोके छॾियो। जस्टिस तारिक सलीम शेख चयो त मामले जी जांच थियणु घुरिजे। ॿिन्ही तरफ़नि खां बदनीयती शामिल हुई या न। तव्हांखे ख़बर आहे त सिक्योरिटी बाबति कानून कहिड़ो आहे। वेही मसला हल कयो। हर मामले जो तरीक़ो हूंदो आहे। पाण खे सिस्टम में आणियो। मौजूदा निज़ाम खे हलण जो। कंहिंखे बि गिरफ़्तारी वारंट्स ते अमल खां नाहे रोकियो।
पाकिस्तान जो एटमी ऐं मिसाइल प्रोग्राम महफ़ूज़ ऐं फुल प्रूफ आहे। रियासत पाकिस्तान हर तरह सां एटमी प्रोग्राम जी हिफ़ाज़त जी ज़िम्मेवार आहे। वज़ीर आज़म ऑफिस एटमी प्रोग्राम बाबति प्रोपेगंडा खे रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म ऑफिस चयो आहे त DGIAE जे दौरे खे ग़लति रंग ॾिनो पियो वञे। पाकिस्तान जो एटमी प्रोग्राम दॿा खां मथां हो आहे। हींअर ताईं केतिरियूं ओगाड़ियूं थियूं, पैसो केॾांहुं वियो, नेब सूबनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां केतिरो पैसो जमा कयो, इहो पैसो किथे ख़र्च थियो। सुप्रीम कोर्ट नेब खां मुख़्तलिफ़ केसिस में ओगाड़ियल रक़म जो हिसाब घुरी वरितो। सुप्रीम कोर्ट नेब कानून में तरमीमनि ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान सरकारी इदारनि, बैंकुनि ऐं अवाम खे वापसि करायल रक़म जा बि तफ़सील ॾियण जी हिदायत करे छॾी। ॿुधणी 4 अप्रैल ताईं मुलतवी। IMF मामूल खां हटी मुआहिदे लाइ सख़्त शर्त रखिया आहिनि। स्टाफ लेवल ठाह थींदो त क़ौम खे ॿुधाईंदासीं। नाणे वारे वज़ीर इसाक डार जो सेनेट खे ख़िताब। इसाक डार चयो आहे त का बि आलमी ताक़त एटमी प्रोग्राम ऐं मिसाइल टेक्नोलॉजी समेत स्ट्रेटेजिक असासनि ते को बि फ़ैसिलो करण ते मजबूर करे नथी सघे। सुप्रीम कोर्ट सदर आरिफ अलवी जी नाअहली लाइ दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार ज़हूर मेहदी जी दरख़्वास्त ते जस्टिस एजाज़ुल हसन ते ॿधल 2 रुकनी बेंच ॿुधणी कई। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स ॾींदे चयो त सियासी जमायतूं छा करे रहियूं आहिनि। अव्हां जो केस नाहे। आइन मूजिब तजवीज़ ऐं ताइद कंदड़ जो पार्लियामेंटेरियंस हुअणु ज़रूरी आहे। अदालत दलील ॿुधण बाद आइन जे आर्टिकल 62(1)F तहत सदर आरिफ अलवी जी नाअहली लाइ दाख़िल दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी।